أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فإذا قضيتم الصلاة فاذكروا الله قياما وقعودا وعلى جنوبكم فإذا اطمأننتم فأقيموا الصلاة إن الصلاة كانت على المؤمنين كتابا موقوتا ولا تهنوا في ابتغاء القوم إن تكونوا تألمون فإنهم يألمون كما تألمون وترجون من الله ما لا يرجون وكان الله عليما حكيما. صدق الله العلي العظيم. درود شريف करो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत निसा सिपारो 5 आयत नंबर 103-104 तिलावत कई वई। इन खां पहिरियां वारनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सफ़र ऐं ख़ौफ़ जे हालत में अगर जमात सां नमाज़ पढ़णी थी पए त कीअं पढ़बी उन जा अहकाम बयान फरमाया हुआ। दुश्मन जे मुक़ाबले में बीहणो बि आहे ऐं नमाज़ बि पढ़णी आहे। नथा पढ़ूं नमाज़ त वक़्तु निकिरी थो वञे त पोइ दुश्मन जो दिफ़ा बि खपे, वक़्त ते नमाज़ बि अदा करणी आहे। उनजो ख़ुलासो गुज़िरियल आयतुनि में सॼो तफ़सीलन बयान थी चुको आहे। वरी बि भेरो ॾियारियां त अल्लाह तबारक व तआला इन नमाज़ खे जेका ख़ौफ़ जे हालत में हुजे अजीब अंदाज़ में इजाज़त ॾियणु फरमाई। जेकॾहिं इमाम मुसाफ़िर माना सॼी जमात मुसाफ़िरनि जी आहे ऐं हिक पासे खां ख़ौफ़ बि आहे, अल्लाह ताला आयत जे ज़रिए सेखारियो त इमाम पंहिंजे जमात जूं 2 टोलियूं ठाहींदो। हिकिड़ीअ टोलीअ खे दिफ़ा जे लाइ मुक़ररु कंदो, असलियो हथियार खणी करे दुश्मन जो दिफ़ा कंदी, पंहिंजे हमराहनि जो बचाव कंदी, पहिरे ते बीहंदी ऐं ॿी जमात इमाम सां गॾु सिर्फ़ु हिकिड़ी रकात पढ़ंदी। सजदो करे इहा जमात इमाम खे छॾे करे वञी हुननि पहिरे वारनि जे जॻह ते बीहंदी, पहिरेदार वरी अची करे इमाम जे पोयां बीहंदा। हाणे इमाम जी इहा ॿी रकात हूंदी। हे बि हिकिड़ी रकात पढ़ी सलाम वराइण खां पहिरियां वरी हे वञी पहिरियनि जे जॻह ते बीहंदा मोर्चनि ते, हू अची करे वरी ॿी रकात पढ़ंदा। वरी ही पंहिंजी हिकिड़ी पढ़ी सलाम वराईंदा, छो त हिकिड़ी पहिरियां पढ़ी आहे ॿी हाणे पढ़ियूं। वरी अहिड़ी तरह सां ही वेंदा त वरी हू ईंदा। माना हिकु रकात इमाम जे पोयां उन्हनि खे नसीब थींदी, ॿी रकात वरी पंहिंजी अलॻि अलॻि अची करे पढ़ंदा। इमाम सिर्फ़ु 2 रकातूं पढ़ी सलाम वराईंदो। सवाल सम्झण जे लाइ इहो आहे त एॾी वॾी चुरपुर नमाज़ में हिकिड़ी जमात जंग जे लाइ बीहंदी, असलियो खणी करे तयारु हूंदी दुश्मन जे साम्हूं पंहिंजनि हमराहनि जो दिफ़ा कंदे, ॿी वरी नमाज़ पई पढ़े, एॾो बचा। वरी हू ईंदा, वरी ही वेंदा, चुरंदा पुरंदा बि, घुमंदा बि, वेंदा बि ऐं जेके नमाज़ पढ़ंदा उन्हनि खे बि पंहिंजो असलियो अलॻि अंदाज़ में तयारु अॻियां अॻियां पियो हूंदो। तीर तलवारूं पंहिंजे अॻियां पयूं हूंदियूं ऐं चांटो ज़िरहूं सभु पातल हूंदियूं। जे दुश्मन अचानक हमिलो करे त नमाज़ खणी भॼी पवंदी, पर दुश्मन खे न चढ़बो, नमाज़ पोइ क़ज़ा थींदी। अहिड़ी तरह सां इजाज़त ॾिनी वई। पर जेकॾहिं जमात सॼी मुसाफ़िरनि जी न आहे, मुक़ीम आहिनि, सफ़र जी हालत में न आहिनि, त पोइ 2 रकातूं हिकिड़ी टोली इमाम जे पोयां पढ़ी हली वेंदी, 2 रकातूं वरी ॿी अचे करे इमाम जे पोयां पढ़ंदी। इमाम सलाम वराईंदो, पोइ हिननि जो बाक़ी जेके 2 रकातूं रहंदियूं उहे अची करे पंहिंजूं क़ज़ा कंदा। जीअं इमाम खां सवाइ पढ़बियूं आहिनि ईअं अलॻि अदा करे पढ़ंदा। इहो हुयो गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इज़ा क़ज़यतुमुस्सलात फ़ज़्कुरुल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिकुम। जॾहिं न तव्हां नमाज़ पढ़ी चुको, फारिग़ थी चुका हुजो,
फ़ज़्कुरुल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिकुम। पोइ अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो, उथंदे वेहंदे लेटंदे घुमंदे फिरंदे अल्लाह जो ज़िक्र कयो। निमाज़ पढ़ण जी त हिकिड़ी मख़सूस कैफ़ियत आहे ऐं निमाज़ पढ़बी बि पंहिंजे वक़्त में। ज़ोहर तॾहिं पढ़ंदासीं जॾहिं ज़ोहर जो वक़्तु हुजे, वक़्त खां पहिरियों न पढ़बी। इशा बि तॾहिं पढ़बी जॾहिं इशा जो वक़्तु लॻे, वक़्तु न आहे त इशा न पढ़बी। हा जे वक़्तु गुज़री वियो त पोइ क़ज़ा बि पढ़बी, पर वक़्तु आयो ई न आहे त अॻ में निमाज़ कान पढ़बी। पर ज़िक्र अल्लाह तबारक व तआला जो हिकु अहिड़ी इबादत आहे जेका अल्लाह तबारक व तआला गोया के फरमाए थो इन जे लाइ तव्हांजी मख़सूस हालत जो हुजण बि शर्त कोन्हे, वुज़ूअ जो हुजण बि शर्त कोन्हे। लेटी पओ त बि पढ़ो, ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर। घुमंदा वठो त बि पढ़ंदा वठो, वेठा हुजो त बि पढ़ो, बीठा हुजो त बि पढ़ो, हर हालत में वेठा पढ़ो। सवाइ इन हालत जे जो माण्हू क़ज़ा हाजत जे लाइ वाशरूम में वञे उन वक़्तु न करे। हा जेकॾहिं ज़बान ते आदी थी वियो आहे माण्हू त वात सफ़ा बंदि हुजे, दिलि ई दिलि में जेकॾहिं करे थो त इजाज़त आहे, ज़बान सां न कंदो, आवाज़ न कढंदो। ऐं अहिड़ी तरह सां मेरे मथे वारो थी वञे त बि एतिरात करे फौरन पाकाई करे पोइ ज़िक्र करे। किन हालतुनि में त बुज़ुर्गनि ईअं बि चयो आहे त क़ुरान पाक मेरे मथे जे हालत में न पढ़े, मस्जिद में न अचे, क़ुरान हथ में न खणे, बाक़ी अल्लाह जो नालो वठे, कलमो पढ़े त पढ़ी सघे थो, इजाज़त आहे। पर उन ते पाबंदी न आहे, हुकुम कोन्हे। उन जे लाइ बि बहितर इहो आहे त माण्हू पाकाई करे पोइ फौरन अल्लाह जो ज़िक्र करे। त हाणे गुज़िरियल आयतुनि में जॾहिं मुसाफ़िर ऐं ख़ौफ़ वारी निमाज़ जो बयानु थियो ऐं उन में एॾी वॾी चुरपुर बि थिए पई, उन जे लाइ बि हदीस पाक जे अंदरि बयानु कयो त अल्लाह ताला इहा तव्हांजी निमाज़ में चुरपुर माफ़ कई आहे। अहिड़ी तरह सां ज़िक्र कंदे माण्हू उथंदे वेहंदे वुज़ूअ सां बिना वुज़ूअ जे घुमंदे फिरंदे शहर में, बाज़ार में, घर में, ज़मीन ते, छत ते, गाॾीअ में, सुवारीअ में, पंधु थो घुमे कंहिं सुवारीअ ते आहे, किथे बि आहे, अल्लाह ताला इहे सभु हालतूं बंदे जूं माफ़ कयूं आहिनि। नालो अल्लाह जो रुॻो वठे, ज़िक्र कंदो अचे, पंहिंजे दिलि खे, पंहिंजे ज़बान खे अल्लाह ताला जे नाले सां नूर सां मुनव्वर रखे, पुर रखे, तर रखे। पोइ हाणे अॻे जुमिले में अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इज़ा तुमअनन्तुम फ़अक़ीमुस्सलात। ख़ौफ़ बि तव्हांजो जॾहिं ख़तमु थी वियो ऐं सफ़र बि तव्हांजो ख़तमु थी वियो, जंग जी हालत बि ख़तमु थी वई, हाणे इत्मीनान वारी ज़िंदगी था गुज़ारियो, पुरअमन आहियो, पोइ फ़अक़ीमुस्सलात, पोइ निमाज़ पूरी पूरी पढ़ो जीअं पढ़ंदा आहियो ऐं इत्मीनान सां पढ़ो, चुरपुर बि छॾे ॾियो। हथा की निमाज़ में हेॾे होॾे ॾिसणु, घड़ी ॾिसणु, कंहिं माण्हूअ ॾे ॾिसणु या कंहिं ॻाल्हायो आहे हुनजो ॿुधणु कनि ॾियणु, इहे सभु फ़ुज़ूलियात में आहिनि। निमाज़ में इन्हनि जे कंहिं बि अमल जी इजाज़त न आहे। निमाज़ में बंदो यकसू हुजे। हथा की अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबन मौक़ूता, निमाज़ मोमिन जे मथां मुक़रर वक़्त में फ़र्ज़ आहे। वक़्तु थींदो वेंदो निमाज़ फ़र्ज़ थींदी वेंदी ऐं पूरी पूरी निमाज़ पढ़बी, जीअं आम हालत में इत्मीनान जे हालत में निमाज़ पढ़बी आहे। हुअं न त ईअं हो, गुज़िरियल आयतुनि में बयानु थियो त सफ़र वारे माण्हूअ खे 4 रकातुनि वारी निमाज़ 2 रकातूं करे पढ़े इजाज़त मिली। ख़ौफ़ वारे माण्हूअ खे असुलो बि खणी बीहे, निमाज़ बि पढ़े, चुरपुर बि करणी पई पएसि, 1 रकात पढ़ी वरी हलियो पियो वञे, वरी ॿी पियो पढ़े अचे त बि इजाज़त हुई। त हितां ज़हन पियो हिकिड़ो ठहे, तसवुर में इहा ॻाल्हि पई अचे त चइबो निमाज़ में हेॾी चुरपुर जाइज़ आहे या इजाज़त आहे। हिन आयत अची करे इन ॻाल्हि खे, इन ख़दशे खे ख़तमु कयो त बाबा उहा मजबूरन जंग जे हालत में, ख़ौफ़ जे हालत में, सख़्त बारिश, को नांग आहे, का बला आहे, को झंग जो जानवर छुड़ियो आहे, अहिड़े ख़ौफ़ जे हालतुनि में निमाज़ तव्हांखे पढ़णी थी पए त पोइ उन में तव्हांखे चुरपुर जी मजबूरन इजाज़त आहे, उहा माफ़ आहे। पर जेकॾहिं इहे सभु ख़ौफ़ जूं कैफ़ियतूं ख़तमु थी वञनि त पोइ निमाज़ इत्मीनान सां पढ़बी। ऐं उहा इत्मीनान वारी निमाज़ ईअं हूंदी आहे त नज़र इंसान जी सजदे वारी जॻह ते हुजे, क़याम में बीठो आहे त नज़र सजदे वारी जॻह ते हुजे, रुकू में वञे त वरी पेरनि जे पुठीअ जे मथां नज़र हुजे, तशहुद में वञे त वरी पंहिंजे झोलीअ में नज़र हुजे, ऐं सलाम वराए त सॼे पासे वरी खॿे पासे। इरादो इहो हुजेसि त मुंहिंजे सॼे पासे जेके माण्हू या मलाइक
किरामन कातिबीन सभिनी ते अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह, खबे पासे वरी इहो नज़रियो हुजे त जेके खबे पासे खान सभिनी ते अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह, दुआ इहो नज़रियो हुजे। पोइ अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं बयानु कंदे, मुकम्मल निमाज़ जो बयानु कंदे उन ख़दशे खे ख़तमु फरमायो जेको ख़दशो थिए पियो त शायदि निमाज़ में चुरपुर जी घणे जी इजाज़त आहे, पर हितां साबित थियो त हाणे मजबूरन इजाज़त हुई, आम हालत में इजाज़त कोन्हे का। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे ही आयत नंबर 104 सूरत निसा जी उन वक़्त नाज़िल थी जंहिं वक़्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग उहद मां फारिग थिया। वॾी कशमकश वारी जंग हुई, वॾे ज़ोर शोर सां पंहिंजूं शहादतूं बि थियूं, नुक़सान बि थियो सहाबा किराम जो, जवान पंहिंजा शहीद बि थिया, पर वरी बि दुश्मन जे मथां इहा नज़र रखणी पई पए त किथे ईअं न थिए एॾियूं वॾियूं शहादतूं बि असांजूं थियूं आहिनि पर पोइ बि जंग असां खटी आहे, पर ईअं न थिए त दुश्मन वरी मौक़ियो वठी असांजे मथां वरी अख़बार जी हमलो करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी नज़र रखी, पंहिंजे जवाननि खे मोकिलियो जेके ख़बर रखी अचनि। इहा ख़बर मिली त साईं हू बि परे वञणु नथा चाहिनि, यको परे हलिया न विया आहिनि, वेझो वेझो आहिनि, जंहिंमां ख़दशो आहे त अचानक असांजे मथां हमलो करे सघनि था वेझो वठी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे गोया खे सॼो फरमायो त तयारी कयो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन वक़्तु मुजाहिदीन चूंकि लड़ाकू जवान जेके हुया शदीद ज़ख़्मी आहे, जंग उहद जी लड़ाई बि त वॾे घमसान वारी थी, सख़्तु ज़ख़्मी आहे, ज़ख़्म पंहिंजा पे ॾेखारियूं पे यादि ॾियारियूं साईं जंग ते हलबो पर ही ज़ख़्म ई सफ़ा जिस्म में सत ई कोन्हे, जंहिंमां महसूस थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्म ते अमल करण में थोरी सुस्ती ज़ाहिर थी। हालांकि सहाबा किराम जो इरादो बि इहो कोन हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म खे नऊज़ बिल्लाह न मञनि, पर हुननि पंहिंजा ज़ख़्म, पंहिंजे जंग जी थकावट ऐं जिस्मानी कमज़ोरी आजिज़ी उहा पई ज़ाहिर कई। साईं सफ़ा चूर चूर थी विया आहिनि। अल्लाह तबारक व तआला हीअ आयत उन वक़्तु नाज़िल फरमाई, वला तहिनू फी इब्तिग़ाइल क़ौम, जुर्रत ऐं बहादुरी वारो अल्लाह तबारक व तआला सबक़ सेखारियो, पर अंदाज़ एॾो निरालो आहे, क़ुरान पाक जे शान तां क़ुर्बान वञा। अल्लाह जी फरमायो ला तहिनू फी इब्तिग़ाइल क़ौम, अहिड़ी क़ौम जो पीछो करण में तव्हां हिमत न हारियो, हिमत हारी अथव, हिमत कयो, हिमत न हारियो। सम्झण जे लाइ हिकु अंदाज़ थो पेश कयां, साईं हिमत कोन था हारियूं पर जिस्म सॼो चूर चूर आहे, ज़ख़्म गहरा आहिनि, बुत भॼी पियो आहे, ॾाढो लड़िया आहियूं, वॾियूं शहादतूं थियूं आहिनि, अंदरि रूहानी तौर ते बि असांजा वॾा वॾा हीरा अॼु जवान शहीद थी विया आहिनि, असांजी दिलि ऐं रूह बि ज़ख़्मी आहे, जिस्म बि ज़ख़्मी आहे, साईं हिमत न रही आहे। अल्लाह जी फरमाए थो हिमत न हारियो, हिमत न हारियो, निकिरी पओ, साईं ॾाढा ज़ख़्म आहिनि, सूर आहिनि। अल्लाह जी फरमाए थो इन तकूनू तालमून फ़इन्नहुम यअलमून कमा तालमून। अरे सादा ॾिसो त सही न, जंहिं क़ौम जे पोयां तव्हांखे असां हिमत ॾियारियूं था उहा बि त ज़ख़्मी आहे न, उहा वरी खां नई बनी थो रही आहे, तव्हांखे जहिड़ा ज़ख़्म आहिनि उन्हनि खे बि ओड़ा ई ज़ख़्म आहिनि। हूअ जे ताक़तवर नए सही ज़हन रखी करे मैदान में लहंदड़ नवां जवान हुजनि, नईअ में आया हुजनि, पोइ तव्हांखे खणी इहो उज़ुर पेश करणु घुरिजे, हो बि तव्हां वांगुरु ज़ख़्मी आहिनि, हो बि चूर चूर थियल आहिनि, पोइ काफ़िर थी करे तव्हां खां बदिले वठण लाइ उहे मोटण जी सघ कनि था। तव्हां इस्लाम ते रहण वारा मुजाहिद जुर्रत भरिया, अल्लाह ताला जे ज़ात में हज़ारों उमेदूं रखण वारा, शहादत ऐं जन्नत जो आला मर्तबो माणण वारा, तव्हां बाक़ी थोरी हिमत न कंदो, तव्हां रुगो सुस्ती कंदो, हिमत कयो। अजीब अंदाज़ में अल्लाह से उनखे सहाबा किराम खे हिमत ॾियारी। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन आयत जे पढ़ण खां पोइ, अल्लाह ताला जे इन तरबियत साज़ीअ खां पोइ सहाबा किराम इहे ज़ख़्मनि सां चूर थियल बि हिमत करे उथी पिया। दुश्मन खे ख़बर पई त अञा बि पीछो नथा छॾनि, अचनि था पोयां भॼियो, मैदान छॾियो, पर अल्लाह तबारक व तआला हिमत ॾियारी आहे। अल्फाज़ कहिड़ा फरमाई, वतरजून मिनल्लाहि मा ला यरजून, हिमत था हारियो, अल्लाह तबारक व तआला में तव्हां जूं उमेदूं केॾियूं वॾियूं आहिनि, अहिड़ियूं उमेदूं था रखो जेके ॿिया माण्हू उमेद रखंदा ई न आहिनि, एॾियूं उमेदूं था रखो। साईं
असांखे जन्नत में आला मक़ाम ॾिजा। तव्हां मोमिन था घुरो न, काफ़िरनि जे लाइ आहे ई कोन। तव्हां था चओ न साईं या इलाहुल आलमीन जन्नत में हुज़ूर सलातो सलाम जन जो पाड़ेसरी बनाइजा। तव्हां था चओ न हुज़ूर जी सिफारिश नसीब कजां। तव्हां था चओ न कलमे सां मौत नसीब कजां। तव्हां था दुआऊं घुरो न त शहादत जो मौत नसीब कजां। एॾियूं वॾियूं वॾियूं उम्मीदूं बि अल्लाह ताला जे ज़ात में रखो था, पोइ इहे उम्मीदूं, इहे ख्वाब, इहे वॾा इनाम ईअं मिलंदा आहिनि छा? उनजे लाइ कुझु वॾियुनि आज़माइशुनि मां बि गुज़रणो पवंदो आहे, वॾनि वॾनि इम्तिहाननि मां बि गुज़रणो पवंदो आहे। पोइ उथी पओ न, हिमत न हारियो, हिमत कयो, हिन क़ौम जे पीछे करण में हिमत न हारियो, हिमत कयो, निकिरी पओ। वकान अल्लाहु अलीमन हकीमा। अल्लाह तबारक व तआला इहे सभु ॻाल्हियूं बयानु करे फरमाई त अल्लाह तबारक व तआला वॾे इल्म वारो आहे, वॾी हिकमत वारो आहे। हाणे इन आयत खे जॾहिं असां पढ़ियोसीं, ॿुधोसीं, थोरो घणो सम्झोसीं त इहो सुवाल पैदा थिए पियो त उन दौर जे मुसलमाननि ज़रा जंगनि में वॾी जान लॻाई हुई, वॾनि सख़्त आज़माइशुनि तकलीफ़ुनि मां गुज़रिया। ख़ुदि हुज़ूर सलातो सलाम जन पाण बि उन्हनि सां गॾु मैदान में लड़ी करे वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पर उन जे बावजूद बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हीणो ॾिसणु न पियो चाहे। उन जे बावजूद बि हुज़ूर सलातो सलाम जन नऊज़ बिल्लाह कमज़ोरी या सुस्तीअ जो मुज़ाहिरो कॾहिं बि न कयो। ज़ख़्मनि सां चूर आहे, पर तब अल्लाह ताला उनखे हिमत ॾियारी। सवाल पैदा थियो इहो त छा इहा मुसलमाननि जे मथां हद खां वधीक आज़माइश, हद खां वधीक बोझ न हुयो? इब्तिदा इस्लाम हुआ एॾी वॾी आज़माइश, छा इहो बोझ कोन हो? अल्लाह ताला आसमानी मलाइका मोकिले करे हुननि जो मामिलो सफ़ायो करे छॾिया। एॾा ज़ख़्मनि सां चूर जंगनि मां लड़ियल, पोइ बि अल्लाह जी फरमाए पियो हिमत न हारियो। छा इहो बोझ कोन हो? सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो। जवाब अल्लाह तबारक व तआला हिन लफ़्ज़ में फरमायो वकान अल्लाहु अलीमन हकीमा। तव्हांजे इन्हनि ज़हनी सवालनि खां मां अल्लाह जे ज़ात खे इल्म बि वॾो आहे, हिकमत बि वॾी आहे। साईं कहिड़ी थोरी ॿुधायो, ॼण त अल्लाह तबारक व तआला ईअं थो चवणु चाहे त मुसलमान ऐं मोमिन कुफ्र जे मुक़ाबले में जॾहिं बीहे त कॾहिं बि हिमत न हारे, कॾहिं बि हिमत न हारे। मुसलमान जे दिल जे अंदरि ईमानी जेको जज़्बो आहे, इहो जज़्बो एॾो रोबदार हुजणु घुरिजे जो ज़ख़्मनि सां चूर हुजे न, तब ज़बान ते नारो रुगो तकबीर जो हणंदो, अल्लाह जो नालो वठंदो, उन मां बि दुश्मन गोलियुनि वांगुरु, बारूद वांगुरु बोइ सम्झी करे भॼी वेंदो। माना मुसलमान ऐं मोमिन हुजे, वरी मैदान जिहाद में हुजे ऐं सुस्तीअ जो मुज़ाहिरो करे, अल्लाह जी फरमाए थो इहा असां तरबियत ई न कई आहे जवाननि जी। मोमिननि खे असां ईअं ॾिसण ई कोन था चाहियूं। त हितां सम्झ में आयो त अल्लाह तबारक व तआला जेका तरबियत कई आहे उहा इंतिहाई निराली आहे। वरन त सुस्तीअ जो मुज़ाहिरो जे उन दौर में सहाबा किराम या उन दौर जा मुजाहिद कनि हा त तारीख़ ईअं बि लिखे हा त पंहिंजे नबीअ खे ॾुखे वक़्त में ज़ख़्मनि जी हालत में जंगनि में चूर चूर थियल हा, पर पंहिंजे नबीअ खे नऊज़ बिल्लाह छॾे विया। जीअं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम खे चवे पई इज़हब अंत व रब्बुका फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। इहा जब्बारिन जी क़ौम त वॾी जेड़ाक आहे, वॾी लड़ाकू क़ौम आहे। केरु बि हिन सां मुक़ाबिलो कंदो? मूसा अलैहिस्सलाम तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे वठो, असां कोन हलंदासीं। त तारीख़ लिखे आहे त नऊज़ बिल्लाह हुज़ूर जा सहाबे बि अहिड़ा निकिता, पर अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे जेके जवान ॾिना, उन्हनि जवाननि जी जेका तरबियत कई, उहा तरबियत क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि जे लाइ क़ुर पाक में लिखी छॾी त ईमान ते रहण वारो मोमिन माण्हू मैदान जिहाद में जॾहिं ईंदो आहे त उहो सुस्तीअ जो मुज़ाहिरो कॾहिं बि न कंदो आहे, छो त असां तरबियत ई अहिड़ी कई आहे। हिकु नमूने तौर ते, आइडियल तौर ते अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे उहा जमात मुक़द्दस ॾियणु थो चाहे सहाबा किराम जी, जंहिंजी तरबियत क़ुर पाक कई आहे। तॾहिं फरमाई वकान अल्लाहु अलीमन हकीमा। असां वटि इल्म बि आहे, असां वटि हिकमत बि आहे। ऐं हिकमतूं ॾिसो, जीअं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम सां गॾु जंहिं जंहिं जंग में हुया, उन जंग में सहाबा किराम जेतिरा बि थोरा हुआ न, ओतिरी बि उन्हनि जी दिलेरी वॾी हुई।
छो त अल्लाह जो पैगंबर हुन सां गॾु आहे। पैगंबर ख़ुदि ख़ुदा जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां गॾु आहे, चाहे थोरा हुजनि, चाहे हथ खाली हुजनि, चाहे खाइण पीअण जो सामान न हुजे न, चाहे दुश्मन तादाद में घणो हुजे, ताक़तवर हुजे, पर मुस्लमान हमेशह मज़बूत रहिया। अल्लाह जो पैगंबर असां सां गॾु आहे। गोया कि हुननि तरजीह ॾिनी त सुहिणा साईं तूं असां सां गॾु आहीं त असांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। इहा ज़रूरत ॾेखारी हुननि। हितां साबित थिए थो त मुस्लमान जो इस्लाम ऐं ईमान बिल्कुलु इन्हनि ॻाल्हियुनि जे मुताबिक़ हुजणु घुरिजे जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कंहिं बि मोमिन जो ईमान तेसिताईं कामिल नथो थी सघे जेसिताईं उनजी मुहबत मूं सां हर शइ खां वधीक हुजे। हता कि पीउ खां, माउ खां, ज़ाल खां, ॿारनि खां, दुनिया में माफ़िया सभिनी शयुनि खां वधीक मुहबत हुजे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॼण त हुन दौर जे मुजाहिदनि साहिबनि सगुरनि महबूब बनायो सभ खां वधीक। जॾहिं महबूब बनायूं त पोइ महबूब साण आहे त पोइ फिक्री कोन्हे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला इहे हिकमत जो लफ़्ज़ हकीमा चई करे सेखारियो त तव्हां मुस्लमान क़यामत ताईं ईंदड़ जेके आहियो उहे मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत अहिड़ी रखंदव तॾहिं तव्हांजो ईमान कामिल ऐं मुकमल लिखबो। ऐं अहिड़ी मुहबत खे अपनाईंदव, आज़माइशूं ईंदियूं, इम्तिहान ईंदा। ईअं कोन्हे त मुस्लमान मोमिन जे मथां पके अक़ीदे रखण वारे जे मथां आज़माइशूं कोन ईंदियूं आहिनि। आज़माइशूं ईंदियूं, इम्तिहान ईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, पर मोमिन मुस्लमान उन्हनि तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियण जी हिमत ऐं जुरत रखी वठंदो आहे। आम माण्हू उन्हनि तकलीफ़ुनि जी ॾाढो हिमत हारे विहंदो आहे। अल्लाह तबारक व तआला इहा तरबियत ऐं तालीम साज़ी ॾिनी आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।